सलाम सरदार साईं। वालेकुम अस्सलाम। शमू तो दरिया खान सां दुश्मनियूं करे पंहिंजे लाइ मुश्किलातूं पैदा करे छॾियूं आहिनि। दरिया खान बि अलाए कहिड़ी मिटीअ जो पैदा थियल आहे। हेॾा मोचड़ा खाधा अथई, तॾहिं बि सिधे रस्ते ते कोन थो अचे। सरदार साईं, दरिया खान खे मार मोचड़े जी परवाह न आहे। जेकॾहिं तव्हां हुनखे झुकाइण चाहियो था त पोइ हुनखां हुनजी मिल्कियत खसियो। लठ जी मार न, पर बुख जी मार ॾियोसि। मां समझी न सघियुसि। दरिया खान अमीर माण्हू आहे, मां हुनखे बुख जी मार कीअं ॾियां? सरदार साईं, दरिया खान जो साह हुनजी मिल्कियत में आहे ऐं हुनजी मिल्कियत जा समूरा कागज़ हिकु फाइल में पियल आहिनि ऐं उहो फाइल दरिया खान जी अलमारीअ में पियल आहे। जेकॾहिं तव्हां उहो फाइल हथ करे वरितो त समझो त तव्हांजा हथ दरिया खान जी निड़ीअ में हूंदा। पोइ वेही ॾिसजो त दरिया खान तव्हांजे इशारनि ते कीअं थो नचे। जीअं तूं चईं थो उहो थी सघंदो? हा सरदार साईं, मूंखे सॼी ख़बर आहे त इहो फाइल किथे रखियल आहे ऐं कीअं चोराइबो। जमू, छा तूं इन फाइल खे चोराइण में असांजी मदद कंदे? अवाला त हीअ जान बहादुर। हा, पर इहो फाइल ओसि ताईं असांजे कम जो न आहे जेसि ताईं दरिया खान पंहिंजी मिल्कियत असांखे लिखी नथो ॾे। सिर्फ़ फाइल चोराइण सां शमू कुझु बि न थींदो, कुझु बि। जमू, जेकॾहिं तो इहो कमु करे ॾेखारियो न त ही सरदार शाह ज़मान तोखे मालामाल करे छॾींदो। सरदार साईं, मां त इज़त जो बुखियो आहियां। पैसो त हथ जी मर हूंदो आहे। ठीकु आहे, ईअं ई कंदासीं। शाहज़ेब खान, अमीद आयो बादशाह माण्हू ॼण आसमानी मखलूक हुजो ऐं असीं ॼण धरतीअ जी धूड़ आहियूं। मीरा, आसमान में उॾंदड़ पखी ॾिसंदी आहियूं। उहे पखी केॾो बि मथे उॾामी वञनि पर आख़िर ज़मीन ते ई लहंदा आहिनि। सही था चओ, पर पखियुनि ऐं इंसाननि में वॾो फ़र्क़ु आहे शाहज़ेब साहब। मीरा, इंसान खे हुनजो किरदार ई ऊचाई ते पहुचाईंदो। उहे इंसान धरती ते हूंदे बि आसमानी मखलूक जो दर्जो हासिल कंदा आहिनि ऐं हिन में को बि शक न आहे। तूं ज़मीन ते रहे बि आसमान जी ऊचाइनि खे छुही रही आहे। शाहज़ेब, मां मीरा आहियां, पले खान जी धीअ। बाबू कोड़ो थी चुको आहे। मीरा, तूं मुंहिंजी मंज़िल आहीं। छा तूं मूंसां ज़िंदगी भर साथ निभाईंदी? शाहज़ेब खान, तूं सरदार आहीं ऐं मां राजी। तूं आसमान आहीं ऐं मां ज़मीन। तुझे ऐं मुंहिंजे विच में वरनि जूं विछोटियूं आहिनि। वरनि खां जोगी बणिजी भटकंदो रहियो आहे।
मेरे खान या कहिड़ी बदतमीज़ी आहे त तूं पंहिंजी गाॾी मुंहिंजी गाॾी जे साम्हूं बीहारी। अरे शहरी बुढ़ा तुझो पीर अल्लाह ताला खाइयो मां बदतमीज़ी न कयां त ॿियो छा कयां? शमीर इज़त भरियो हथ ॾियण जे बजाए बेइज़ती वारो रवैयो तोखे मुनासिब न आहे। सोट तोखे हथ ॾियण जी मूंखे का बि ज़रूरत न आहे। हाणे वापसि हलियो वञ, हलियो वञे तव्हां। शाज़िब खान अञा त किथे ॻाल्हि आहे? मां तुंहिंजे पीउ सां सभु रिश्ता ख़तम कंदुमि। तुंहिंजे पीउ जेको मुंहिंजो हक़ खाधो आहे उहो मां सभु ॿाहिरि कंदुमि। ॾाॾा साईं जी मिल्कियत जो वारिस मां बि आहियां। कंहिं ॿिए जो पेर हिन जागीर में बर्दाश्त न कंदुमि। छो त कुतो जॾहिं छितो थींदो आहे न त तूं मालिक सुञाणंदो आहे हर महाज़ ते मां तुंहिंजे पीउ सां विढ़ंदुसि। छो त हिन जागीर जो वारिस मां बि आहियां। बाबा जे ख़िलाफ़ कहिड़े लॻे थो ॻाल्हाए? तोखे बि हिकु न हिकु ॾींहुं कोटे छॾींदुसि। सम्झई कोन सम्झई? समझी वेंदे। सरदार साईं, जेकॾहिं दरिया ख़ान जे मिल्कियत जा कागज़ असांजे हथ में अची विया न त पोइ असां हुनखे जीअं चवंदासीं ईअं ई कंदो। शमो त पोइ मसालो कहिड़ो आहे? मसलो इहो आहे त दरिया ख़ान जे बंगले में दाख़िल कीअं थिजे, छो त दरिया ख़ान जे बंगले में राति जो केतिरा ई चौकीदार पहिरो ॾींदा आहिनि। इहो को मसालो ई न आहे। या त मूंखे बि ख़बर आहे राति जे पोएं पहर में दरिया ख़ान जा पहिरेदार सुम्ही रहंदा। दिलावर हिकु ॻाल्हि आहे, बंगले में पोएं तरफ़ खां दाख़िल थी सघिजे थो। हुन पासे चौकीदार न आहिनि हूंदा, पर उतां रस्तो न आहे। पोएं पासे खां असां छित ते चढ़ी बंगले में दाख़िल थींदासीं। न दिलावर, छित ते चढ़णु ॾाढो मुश्किल आहे। बहरहाल शमो तोखे बंगले ताईं मां पहुचाईंदुसि, बाक़ी कमु तुंहिंजो आहे। ठीकु आहे दिलावर, पोइ कागज़ खणण को मसलो ई न आहे। फाइल खण ऐं स्टाम्प पेपर ते आङूठो हणाइण तुंहिंजो कमु। हा, पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त बि आहे। शर्त? कहिड़ो शर्त? इहो फाइल मुंहिंजे कब्ज़े में हूंदो। तुंहिंजे कब्ज़े में फाइल छो हूंदो? छाकाणि त इहो शर्त मुंहिंजी भेण शमशाद बेगम रखियो आहे ऐं हुन सां मुंहिंजी फोन ते ॻाल्हि ॿोल थी आहे। सरदार साईं, हुनखे शक आहे त किथे दरिया ख़ान जी सॼी मिल्कियत अवां हड़प न करे। इन ई करे इन शर्त सबबि इहो फाइल मूं वटि ई रहंदो। शमो किथे या तुंहिंजी ज़ाल त न आहे? सरदार साईं, मां तव्हां खां केॾां वेंदुमि? तव्हां सां गद्दारीअ जो त मां सोचे बि नथो सघां। तव्हां दावा सां कंहिंखे चई सघो था त इहो फाइल शमू वटि अमानत पियल आहे। ठीकु आहे, जेकॾहिं तुंहिंजी भेण शमशाद बेगम इहो शर्त रखियो आहे त मूंखे मंज़ूर आहे। हाणे तव्हां ॿई वञी कम ते लॻो।
बहादुर खान शमीर पियो ॻाल्हायां। ये हाल अहवाल। बहादुर शमू शाह ज़मान जी बनी घुमी रहियो आहे। हुन सां गॾु तुवारो दुश्मन पलियो बि आहे। शमीर इन शमूअ खे ॾींहं जा तारा ॾेखार। शमूअ सां रांदि विड़ी हुई। इन ते अख रख। बहादुर अचु त हिन शमूअ मां सभु कसरूं कढूं, घणे घणे हिसाब वठूंसि। ठीकु आहे शमीर, अॼु मां मिलां थो तोसां। ठीकु आहे पोइ मां तुंहिंजो इंतज़ारु कंदुमि। बाबा साईं, मूंखे अव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। हा पुट, चओ छा थो चवणु पिया? बाबा साईं, मां शादी करणु थो चाहियां। हा पुट, इहा त भली ॻाल्हि कई। मां पाण तुंहिंजी जल्द खां जल्द शादी करणु थी चाहियां। त पोइ बाबा साईं देरि छो पिया कयो? पर पुट हिकु मसइलो। कहिड़ो मसइलो आहे बाबा साईं? पुट, मां राजदारी ऐं ज़मीननि जे मसइलनि में एॾो फाथल आहियां जो तुंहिंजे लाइ रिश्तो न ॾिसी सघंदो आहे। बाबा साईं, मां पंहिंजे लाइ कुंवार ॾिसी छॾी आहे। अच्छा, केरु आहे उहा ख़ुशि नसीब जेका शाह ज़मान जी नुंहं थी? बाबा साईं, ख़ुशि नसीब त असां आहियूं, छो जो असांखे ख़ूबसूरत छोकिरी मिली आहे। केरु आहे पुट? जल्दी ॿुधाए। मीरा। मीरा? केरु मीरा? चाचे पले खानी जी धीअ मीरा। शाहज़ेब, ही तूं छा पियो चईं? छो बाबा साईं? मीरा हिन घर जी नुंहं नथी थी सघे, इन करे जो हूअ हिकु हारीअ जी धीअ आहे। बाबा साईं, छा हिकु ग़रीब हारी जी धीअ औरत न आहे? छा अमीर जी धीअर हुई असां सां शादी करे सघनि? कहिड़ी कमी आहे मीरा में? खुददार आहे मीरा, खूबसूरत आहे मीरा, खूबसीरत आहे मीरा। वॾी ॻाल्हि त मां शादी करे रहियो आहियां। मुंहिंजी मर्ज़ी हलणु घुर्जे। पुट शाहज़ेब, मां मञां थो त मीरा में का कमी न आहे। मीरा लखनि में हिकु आहे। पर माण्हू छा चवंदा? बाबा साईं, मां बि ज़बान जो पको आहियां। शादी कंदुसि त मीरा सां कंदुसि, न त सॼी ज़िंदगी मीरा जे पाड़े में गुज़ारींदुसि। मुंहिंजी ज़िंदगी में का बि औरत न ईंदी। शाहज़ेब पुट, मीरा वींदे वींदे मुंहिंजो बि हिकिड़ो फ़ैसिलो ॿुधी वञ। तुंहिंजी शादी हीरा सां ई थींदी। बाबा, हुकुम कर शामिर खान, कीअं यादि कयो अथई? फिरू हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, ज़िंदगी में घणा खून कया? शामिर खान, तव्हांजी दुआ खपे। 6 खून करे चुको आहियां।
जंहिंमें 2 औरतूं शामिल आहिनि। भला उन्हनि शहनि कुननि में तो केतिरो पैसो कमायो? जमीर खान, हराम जे पैसे में बरकत न आहे। पैसो त जाम मिलियो, बस सभु उॾाए छॾियो। शेरू, तूं मूंखे हिकिड़ो माण्हू मारे, बदिले में जेका बि रक़म अचे मां तोखे उहा ॾींदुसि। हुकुम कर शमीर खान, कंहिंखे मारणो आहे? शाह ज़मान जे पुट शाहज़ेब खे। छा? शाहज़ेब खे मारण लाइ वॾा पैसा ऐं हथियार खपनि। ठीकु आहे, तोखे हथियार ऐं पैसा मिली वेंदा। ठीकु आहे, पोइ ॾेखारीं शाम काक जा वण। वैसे पोइ हाणे मां हलां। ठीकु आहे, सदाईं गॾु।